वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असांजा साईं असां दोस्त जो पाण में हमेशा हिन ॻाल्हि ते बहस रहंदो आहे त मर्द पंहिंजी घरवारी खे ज़ोर वग़ैरह ॾेई सघे थो या न। के दोस्त चवंदा त ॾेई सघे थो, के दोस्त चवंदा आहिनि त नथो ॾेई सघे। साईं तव्हां महिरबानी कंदा, मर्द जेको आहे पंहिंजी घरवारी खे ज़ोर ॾेई सघे थो या नथो। ॾिसो अर्रिजालु क़व्वामून अला निसा, ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ी शरीयत जी ॻाल्हि आहे, ॿी उर्फ़ आम तव्हां असांजे मुआशरे जी ॻाल्हि। शरीयत में भी अल्लाह ताला मर्द के इज्जत वारो बनायो है, हाकिम बनायो है। आम मुआशरे के अंदर भी अल्लाह ताला मर्द की इज्जत कई है। ठीक है, जेकॾे घरवारी आहे, घरवारी बेचारी बीमार आहे या ॿियो को तकाज़ो है तो बिल्कुल रज़ा खुशी सां, ज़बरदस्ती न, रज़ा खुशी सां जेकॾे मर्द पंहिंजी घरवारी खे ज़ोर ॾिए थो त हिन में को बि गुनाह अञा नेकी आहे, अञा इहो सुठो तरीक़ो आहे। हिकिड़ो माण्हू बाक़ी हाणे ज़बरदस्ती ॾियाराए, मिसाल हिकिड़ा माण्हू आहिनि माई जे खानदान वारा पैसे वारा आहिनि, जंहिंखे ॾींदा उहो वीचारो घटि खानदान वारो लिखराए